ज़हर ज़िंदगी तहां सब परेशान छो आयो? खुश थियो अबा खून थियला खून खड़ी जो तहां खून कयो ना है पर या फिल्म तो तहां जे गीचे में पइजी वई है न तो खुश चाते था थियो अदोरबन खुश न जले थे तो छो तो दुश्मन मरी वयो आ न राणा न मां इन करे खुश न आहियां जो मुंहिंजो दुश्मन मरी चुको आहे पर मां तो खुश इन जे करे आहियां त मीरा जी उन मां जिंद छुटी पई। मीरा के जंहिं बि सूर ॾिना वो पंहिंजे अंजाम ते पहुतो। मूंखे ॾुख ऐं सूर ॾियण में जेतिरो अदा गुलाम जो हथ हो ओतिरो लुकमान जो बि न हो। तू घबराए ना मीरा, तोखे दुख ॾियण वारा आहिस्ता आहिस्ता सब मरी वेंदा। तो मथां ज़ुल्म करण वारनि जो अंजाम हाणे वेझो ईंदो थो वञे। पुट हाणे इहो सोचो त उठे वारनि मां जान कीअं छॾाईंदो। पुट तव्हां त ईअं चयो था पर लुकमान जी लाश मथां ओठे तव्हां खे ॾिठो आ। हाणे खणी तव्हां भले साईं ते हथ रखी कसम बि खणंदो न पोइ बि ओठो एतबार न कंदो। मुझी मिठड़ी अम्मा खून खतोरित कदा लिखण जो ही ना है रातल हिक न हिक दी ज़ाहिर तो जरूर थिंदो न। लुकमान मरी वियो, मीरा आजाद थी वई। हाणे उनखे जेतिरो जल्द थी सके त मीरा के घर वठी अचे। लाली मीरा भी अची वेंदी इन लाइ तू जल्दी न करे। जल्दी कीअं न कयां, मीरा असांजे खजाने जी चाबी आहे। लाली सब्र कर पहिरियां हिन मसले खे त हल थियणो ॾे। बाक़ी ओठे वारा रब ने खे लुकमान जे पलांद में मारे विझनि न त पोइ मीरा खे साथ ॾियण वारो को बि कोन हूंदो। हूअ हिते निधण की थी पहुचंदी, पोइ जीअं असां हुनखे चवंदासीं उहो ई कंदी। लाली तू रबन जन जो ख़त्मो पढ़ी छॾ। तू छा थी सम्झे त ओठे वारा रबन खे ज़िंदा छॾींदा? हिन टाइम ओठो मस्त उठ जिया छुतो लॻो पियो थी। कसम मूंखे पैदा करण वारे जो जेसी ताईं मां इन रबन वारनि जे रत जा ठुक भरे न पियंदुसि न एसी ताईं हिन घर में सुकून सां न विहंदुसि। अदा असां एॾो सोचो बि न हो त रबन वारा एॾो वॾो कदम खणंदा। रबन वारनि असां सां अॼु ताईं ॿाराणी रांदि कई आहे ऐं उहे ईअं सम्झनि पिया त ओठो ॿार आहे असांजो छा करे वठंदो, पर उन्हनि खे इहा ख़बर न आहे त ओठो उहो राकास आहे जेको माण्हुनि जे हॾनि तां गोश्त नूचे करे खाईंदो आहे। ऐं मां उन्हनि कमीननि सां अहिड़ो हशर कंदुसि जो पंहिंजे ॼमण ते मातम कंदा ऐं सोचींदा त असांखे कहिड़े नांग खाधो जो असां ओठे सां मुंहिंजी दुश्मनी कई। अदा वॾा मीरा जो छा सोचियो अथव? छा हुनखे हाणे छॾे ॾींदव? असांजे भाउ लुकमान जो मौत इन्ही छोरी जे करे थियो आहे। पोइ तूं ॿुधा था असां इन्ही छोरी खे कीअं बख़्श करे छॾींदासीं ऐं उन छोरी खे अची हिन घर में वठी रहंदासीं। हू पंहिंजी बाक़ी ज़िंदगी असांजे भाउ जी बेवा थी गुज़ारींदी। तूं छा थो सम्झी था त मां इन छोरी मां हथ कढी छॾींदुसि ऐं इहा वञी असांजे भाउ जे दुश्मन सां वञी लहू लहंदी? न कुर्बान न, हाणे इन छोरी जो मुक़द्दर हिन घर सां जुड़ी वियो आहे। अदा हुन मासूम असांजो कहिड़ो ॾोह कयो जो तव्हां मर्दनि जी दुश्मनी में हुन छोकिरी खे विच में था आणियो? इहो सॼो मसलो छिड़ियो ई इन छोरी जे करे आहे त पोइ इहा छोरी मासूम कीअं थी? ऐं ॿियो त इन छोरी सां अदा जो निकाह थियल हो, पोइ असां कीअं चाहींदासीं त असांजी भाॼाई सां ॿियो को निकाह करे? हाणे इन छोरी जो जनाज़ो हिन घर मां निकिरंदो ऐं रबन खे मां लाऊं पंहिंजे हथनि सां ॾींदुसि। रत जी मेहंदी सां पोइ उनखे ख़बर पवंदी त ओठे जो वेर छा हूंदो आहे। अबा किथे इहो कमु तुंहिंजो त न आहे? अम्मा सॼो गोड़ थो चए त लुकमान खे रबन ऐं राणे वारनि मारियो आहे। ओठे वारनि पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। तूं वरी मूंखे फसाइण थी चाहे अम्मा? हा दी रात अब्बास घर सुतल हुयो। बाबा पर मूं त ॾिठो उन वक़्तु ई ॿाहिरां पियो अचे। ॿाहिरि कोन वियोसि, फायरिंग जो आवाज़ ॿुधी करे दर ते ॿाहिरि निकितो हुअसि त रबन ऐं राणे वारा हिकु तरफ़ भॼंदा पिया वञनि। अबा जेकॾहिं तो ॾिठो बि आहे न त अलाह खे मञजांइ या ॻाल्हि के सां बि न कजांइ।
असांखे अचायो शाहिदियूं पयूं ॾियणियूं पवंदियूं। शायदि तॾहिं ॾींदो जॾहिं फ़ैसिलो थिए न, पर ओठे वारा फ़ैसिलो कोन कंदा, पलांद कंदा पलांद। सभु वञी खॾ में पवनि, असांखे पंहिंजो बचाव करणो आहे। जॾहिं अब्बास कुझु कयो ई न आहे त ख़ौफ़ छा लाइ करे? अमां धुरियूं ॼाणे त उन्हनि जो कमु ॼाणे, असां अची आधार में फाथा आहियूं। तव्हांखे असांजी ज़ुबान मथां एतबार करणो ई पवंदो। कसम सां असांजो इहो कमु न आहे। रबन, मां तव्हांजी ज़ुबान ते कीअं एतबार कयां जॾहिं त सॼो ॻोठ थो चवे त रबन वारनि खे खून कंदे ओठे वारनि पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे, पोइ बि तूं चईं थो त असांजी ज़ुबान ते एतबार कर। रईस बाबा, ओठे असांखे लुकमान जो खून कंदे नाहे ॾिठो। असां जॾहिं लुकमान जे लाश खां वापसि पिया अचूं ऐं ओठे वारा उन घिटी में पिया अचनि। हा, बाक़ी असां हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं त ज़रूरु थियासीं। खून तव्हांजी घिटी में थियो ऐं तव्हां उते मौजूद बि हुयो, त पोइ ॿियो केरु थी सघे थो जेको इहो खून करे सघे? बाबा साईं, कुझु माण्हू चवनि था लुकमान हिननि जे घर में घिरियो, ही सुजाग थी पिया ऐं लुकमान वठी भॻो ऐं ही उनजे पोयां वञी घिटी में उनखे पूरो कयो। बाबा साईं, मूं त माण्हुनि जे वातां इहो ई ॿुधो आहे। अरे बस, अरे ॿुधाए सही, कहिड़ा माण्हू चवनि पिया ऐं कंहिंजे वातां ॿुधो अथई? बस रबन बस, पंहिंजी कावड़ खे काबू में रख। जेकॾहिं तव्हां मूंखे हक़ीक़त न ॿुधाईंदो त तव्हांजो मसइलो मां बि हल करे कोन सघंदुसि। बाबा साईं, तव्हां सां कूड़ न आहे। जेको बि तव्हांखे ॿुधायो अथसि न, इहा ई हक़ीक़त आहे। जेकॾहिं तव्हां छोकिरी खे मूं वटि छॾे वञो हा त अॼु तव्हां इन मसइले में फासो ई कोन हा। अदा साईं, इन भागा कंहिंजो चवणु वठंदा आहिनि, तॾहिं तॾहिं मसइलनि में फासंदा आहिनि। ज़ाहिर आहे बोतार, हाणे दर को असांखे एॾो ई सम्झंदो न। बाबा साईं, इन मसइले जो हल तव्हां ई कढी सघो था, असां बेॾो ई आहियूं। हाणे हीअं कयो, सभ खां पहिरियां छोकिरीअ खे हवेली ते छॾे वञो। पर बाबा साईं, बस को बि बहानो न। छोकिरीअ खे अॼु राति तव्हां हवेलीअ ते छॾे वञो ऐं कुझु ॾींहं पंहिंजो ख़्यालु कजो। जेसि ताईं मां को न को हल ॻोल्हे थो वठां त इन ओठे खे लगाम कीअं ॾिजे। जेकॾहिं ओठो न रुकियो त वॾो नुक़सानु थींदो। चाचा, कमाल खान आखिर कहिड़े ॾोह जी सज़ा में तोखे वठी वियो? उन ॾोह जी तव्हां ॿिन्ही खे ख़बर आहे। बाबा, तोसां विढ़िया त कोन हुआ। जेकॾहिं मूंसां विढ़िया बि हुआ त असां रेस खे छा था करे सघूं? बाबा, जॾहिं वक़्तु आयो न त रेस खे बि ॾिसी वठंदासीं। पुट, पहिरियां तूं ओठे जो सोच, जंहिं तोसां एॾी वॾी गद्दारी कई आहे। हा सोट, ओठो ईअं मूंखे कुते वारो चक हणंदो, इहो मूं सोचियो ई न हो। सोट, मूं त तोखे पुट पहिरीं चयो, ओठो जो ॿाहिरां कारो आहे, अहिड़ो ई अंदर जो कारो आहे। इन्हे मां चङाई जूं में त कॾहिं बि न रखियो। जहिड़ो ओठो नियत जो पलीत आहे, ख़ुदा हुनखे ओड़ो ई सदमो ॾिनो आहे। मां त इहो सोचे बि नथो सघां रबन वारा लुकमान जो सिर खणंदा। दिलि तॾहिं हूंदी जॾहिं लठ बाठे जो छेड़ो। अॼु जा छेड़ा कहिड़ा आहिनि, जवान भाड़े जी ख़बर ई नथी पए। रुगो घोड़ो दबा त मुड़ुस। अदा हिकु मिंट जो फ़र्क़ु थी वियो। ई ॿई अॼु मोल हुजनि हा। इहो ज़रे जो फ़र्क़ु घणा ॾींहं न रहंदो मुंहिंजा भाउ। तमामु जल्द इन्हनि ॿिन्हिनि ॿकरनि खे मुंहिंजी छुरी जे हेठां अचिणो पवंदो। इहो शुक्र कर जो इन्हनि ॿिन्हिनि निभागनि असांखे ॾिठो कोन। जेकॾहिं ॾिसी वठंदा न त अञा ई होशियार थी वञनि हा, ऐं पोइ इहे ॿई घर खां ॿाहिरि ई न निकिरंदा। अदा वॾा निभागा आहिनि, घर में त वेहन ई कोन था। मौत जो ख़ौफ़ इंसान जे जिस्म जो खून बि सुकाए छॾींदो आहे। ऐं ही एतिरा दिलेर न आहिनि जो पंहिंजी मौत खे साम्हूं ॾिसी उन्ही तरफ़ विख वधाइनि। जेकॾहिं ॿाहिरि मौक़ो न मिलियो न त हिकु ॾींहुं इन्हनि जे घर में घिड़ी करे इन्हनि खे मारींदासीं। तूं घबरा न। हल लाली, तूं हीअं कर, रबन वारनि जे घर वञ, अधीअ जी हेठां ई बिठाई वठी अधीअ खे हिते वठी अचो घर। गुलाम, मूंखे हुन घर में पेर रखण बि कोन ॾींदा।
वापसि धिके मोकिले छॾींदा। वॾी का निभागी रहे वॾी का घर को ॿाहिरि पेर न रखियो थी वरी ओॾे ईंदी त झगड़ो थी पवंदो। मूंखे लाचार कोन्हे को पंहिंजी बेइज्जती कराइण जो। भेण बि तुंहिंजी आहे, वञी तूं धक्का खाई वठी अच। केरु तोखे रोकींदो? हू धारिया आहिनि, हू मीरा खे पंहिंजे घर में रखे वेठा आहिनि। कहिड़ो रिश्तो आहे हुननि जो मीरा सां? लाली जेकर मां अधीअ खे ओॾा वठण वेंदुसि न त उते जहिड़ो थी पवंदो। भेण बि तुंहिंजी जहिड़ो बि तोसां कंदा। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त वञी रही सघे तव्हां ॾे। लाली मां बि ईअं ई थो चाहियां त वञी रही सघे जा। लुकमान जेकर जीअरो हुजे हा त लुकमान जो हक़ लॻे हा, पर हाणे हू मरियो आहे। इन जे करे भेण ते मुंहिंजो हक़ थो लॻे, मुंहिंजो। अधी मुंहिंजे हूंदे ॿियनि जे घर नथी रही सघे। पहिरियां वञा थो रबन वारनि ॾे, उन्हनि खे सम्झायां थो। जेकर चवण वठूं त ठीकु आहे, न त पोइ सुधो रेस वॾे खे थो तव्हां जा। एॾो उदास छो आहे? आख़िर ॻाल्हि छा आहे? ॿुधाई छो नथो? ख़बर रबन जेका ॻाल्हि आहे ॿुधा, पर पुट तूं ईअं उदास त न थी। राणा जेकर ही नथो ॿुधाए त तूं ई ॿुधा रेस छा चयो? बाबा रईस जो ज़ोर आहे त मीरा खे हवेली ते छॾे वञो। पुट रेस इहो सुठो फ़ैसिलो कयो आहे। मीरा उते हिफ़ाज़त में रहंदी। हाँ बा, जेकॾहिं न मीरा हिते हूंदी त इहे निभागा ओठे वारा हुनखे हिते को बि नुक़सान पहुचाए सघनि था। ओठे जे पीउ खे बि ताक़त न आहे जो मीरा खे को नुक़सान रसाए सघे। मीरा हिते ई आहे ऐं हिते ई रहंदी। हाणे मीरा खे उनखां केर बि अलॻि नथो करे सघे, केर बि न। रबन असांजा रस्ता अलॻि थी चुका आहिनि। हाणे मुंहिंजे हिते रहण या न रहण सां इहे जुड़ी न सघंदा। न मीरा, न इहे न चओ। जंहिंजे करे तुंहिंजा ऐं मुंहिंजा रस्ता अलॻि थिया, उहो त हाणे हिन दुनिया में ई न आहे। मां तोसां अॼु ई निकाह करणु चाहियां थो, पोइ ॾिसां त मूंखे केरु थो रोके। निकाह न रबन, असांजो निकाह नथो थी सघे। छो कोन थींदो? छा तूं राज़ी न आहीं छा? मुंहिंजो राज़बो का बि अहमियत नथो रखे। रबन मुंहिंजी ज़िंदगी जी डोर हाणे ॿियनि जे हथ में अची वई आहे ऐं उहे कॾहिं बि न चाहींदा त मुंहिंजो तोसां निकाह थिए। न, हाणे मां कंहिं ॿिए खे तुंहिंजी ज़िंदगी में मुदाख़लत करण जी इजाज़त कोन ॾींदुसि। हाणे तूं आज़ादु आहीं, पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला तूं पाण करे सघीं थी। मीरा असां सभु तोसां गॾु आहियूं। तूं जीअं चाहींदीअ न ईअं ई थींदो। काश मुंहिंजे चाहिण सां मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो कयो वञे। काश मुंहिंजी ख़ुशियुनि खे ग्रहण न लॻे आहे। हाणे त मुंहिंजी ज़िंदगी जो अधु हिसो तारीख़ी बणिजी चुको आहे, जंहिंमें कॾहिं बि सिॼ न उभरंदो। मां तुंहिंजी रोशनियुनि में बि तोसां गॾु हूंदुसि ऐं तुंहिंजी तारीकी में बि तोसां गॾु हूंदुसि। तुंहिंजी ख़ुशियुनि में बि मां तोसां गॾु हूंदुसि ऐं तुंहिंजे ॾुखनि में बि गॾु हूंदुसि। हाणे हिकु पल बि तूं मूंखे पंहिंजे पाण खां परे कोन पाईंदी। तुंहिंजी बाक़ी ज़िंदगीअ जो मां पाछो बणिजी गुज़ारणु चाहियां थो ऐं पाछो कॾहिं बि पंहिंजे वजूद खां अलॻि न आहे थींदो। अगर चाहे भी अधी मुंहिंजो हाणे हिन घर में खाइण पीअण हराम आहे। जेसी ताईं मां पंहिंजे भाउ जो पलांद न कंदुसि न, तेसी ताईं हिन घर में सुकून सां न विहंदुसि। अदा तव्हांखे मां पलांद वठण खां नथी रोकियां। जे खाइण पीअण छॾे ॾींदव त तव्हां बि कमज़ोर थी वेंदव। अदा कावड़ छॾियो, चांहि पीओ। रबन वारा हाण पाण खां घणो वक़्तु लिकी नथा सघनि। अॼु न त सुभाणे उन्हनि खे पूरो करे छॾींदासूं। पलांद अॼु थिए या सुभाणे, पर मां चवां थो पलांद अॼु जो अॼु थिए। जेसी ताईं मां इन रबन खे विच घटी में तड़पंदे न ॾिसंदुसि, मुंहिंजे दिलि खे करार न ईंदो। अदा जज़्बात में माण्हू अंधो थी वेंदो आहे ऐं सदाईं नुक़सान खाईंदो आहे।
तव्हां जेको बि क़दम खणो सोची सम्झी खणो। अति सही थी चवे अदा। हिन वक़्तु असांजा दुश्मन तादाद में तमामु घणा आहिनि। मां दुश्मन जे तादाद खां कॾहिं ख़ौफ़ज़दा न आहियां थियो ऐं न वरी थींदुसि। तूं छा सम्झी थो अदा? जेकॾहिं दुश्मन घणा हुजनि त पोइ अदा लुकमान जो प्लान करणु असां छॾे ॾियूं? प्लान कबो अदा, ॻाए वॼाए कबो। असांजे घर में जे मातम आहे त उन्हनि जे घर में बि ख़ुशियूं थियण कोन ॾींदासूं। ख़ुशियूं करणु त परे जी ॻाल्हि आहे अदा। मां उन्हनि जे घर में मातम कंदुसि, मातम। इहो रबन छा थो सम्झे? दादा लुकमान खे मारे मां मीरा सां शादी कंदुसि। मां हाणे इन रबन जी शादी मीरा सां छा पर कपर सां कराईंदुसि, कपर सां। अदा मर्दनि जो प्लान मर्दनि सां कबो। इन में मीरा वेचारी जो कहिड़ो ॾोह आहे? मीरा जो इहो ॾोह आहे त हू रबन सां शादी करणु चाहे थी, दुश्मन सां, असांजे सां। मां ईअं थियणु हरगिज़ न ॾींदुसि। मीरा हिन घर जी इज़त आहे, अते जी साल आहे। हाणे इन्ही खे हिन घर में बेवा थी रहणो पवंदो। जेकॾहिं हिन घर में न रही त उनखे बि कपर भेड़ो कंदुसि, पर ॿिए सां लाऊं लहण हरगिज़ न ॾींदुसि, न ॾींदुसि। जीअं मां ओठे वारनि जे घर में घिड़ी ऐं उतां छोकिरीअ खे वठी हुन जे भाउ जे हवाले कयो, मां नथो चाहियां त ॿीहर वरी अहिड़ो को क़दम खणां। पर साईं रबन वारा चवनि छा था? 2-3 दफ़ा मूं उन्हनि खे न्यापो कयो आहे। अॼु उन्हनि खे घुराए मूं हिते चयो आहे, पर पोइ बि हू छोकिरीअ खे असांजे हवाले करणु नथा चाहिनि। जेकॾहिं हू मुंहिंजे पहिरें न्यापे ते छोकिरीअ खे हिते छॾे वञनि हा न त इहो लुकमान वारो वाक़ियो बि न थिए हा। छा अञा बि ज़िद नथा छॾनि? रुखसार बेगम, उन्हनि जो ज़िद उन्हनि खे वॾे नुक़सान में विझंदो, छो त ओठो हींअर मस्त उठ बणिजी चुको आहे। छा इहा ॻाल्हि सावण वारा कोन था सम्झनि? सावण जा छोकिरा वॾा बेवकूफ़ आहिनि। उनजे करे मां तोखे चवां थो त तूं उन्हनि जे घर वञ ऐं छोकिरीअ खे सम्झाए अच। साईं, जो कि तव्हां जी नथा सम्झनि उहे वरी मुंहिंजी किथे सम्झंदा? मूंखे पूरी पूरी पक आहे त ओठो इन रब ने छोकिरीअ खे मारण जी पूरी पूरी कोशिश कंदो, पर जेकॾहिं छोकिरी असांजी हवेलीअ में अची वई न त पोइ ओठे खे इहा जुरत ई न थींदी जो मेरी अख खणी असांजी हवेलीअ ॾांहुं निहारे। इहा तव्हांखे पूरी पक आहे त लुकमान खे रबन वारनि ई मारियो आहे? रबन वारा इनकार त कनि था, पर उन्हनि जी ज़ुबान ते मूंखे यकीन कोन्हे। जेकॾहिं इहो कमु रबन वारनि न कयो आहे त ॿियो केरु थी थो सघे? कमदार जो छोरो बि थी सघे थो, छो जो हो हुनजे पीउ जा कातिल आहिनि। इहो कमु उनजो हुजे? रुखसार बेगम, खून करण का मामूली ॻाल्हि कोन्हे। नई वरी कमदार जे छोरे में एतिरी हिम्मत आहे जो हू पंहिंजे पीउ जो पलांद करे। मूंखे लॻे थो त इहो कमु रबन वारनि जो आहे। खणी जो हू इनकार कनि था, पर तूं तमामु जल्द पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदीअ त उन्हनि जे ख़िलाफ़ जेके बि सबूत आहिनि खुली साम्हूं ईंदा। केरु थो थी सघे? आख़िर केरु थो थी सघे? इन लुकमान खे माराइण वारो इहो माण्हू केरु थो थी सघे? वदा हुननि जा दुश्मन तूं ऐं मां आहियूं, ॿियो केरु थी सघे थो? किथे इहो कमु रईस वॾे त न कयो आहे? चाही क़ुर न रे चरी वी छा? रईस वॾो त असांजो मोतबर माण्हू आहे। हू त हिते अमन थो चाहे, हू पोइ खून कराए हितां जो अमन कीअं बर्बाद कंदो? वदा मतां इहो कमु कमाल खान जो हुजे। यार ॻाल्हि ॿुधी अथई, मूंखे न ॿिनि माण्हुनि मथां पको शक थी पियो आहे। हिकु कमाल खान ऐं ॿियो वरी इहो गुलाम। इन ॿिन्ही मां कंहिं हिकु माण्हू जो इहो कमु अथई। हा त रबन उन्हनि जे ख़िलाफ़ सबूत कीअं हथ कयूं? यार ॻाल्हि ॿुध, कमाल खान जो तूं ऐं मां हली पासो था झलियूं, उनखे बेवकूफ़ बणाए कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखां सॼो राज़ कढी था वठूं।
पर यार इन गुलाम जे पोयां सोच थोरो केड़े माण्हू खे बचियुस वो त रबन जी मां त चवां तो हैबत ऐं लाउती के इन गुलाम जे पोयां था लगायूं खबर थी छा कंदा इन गुलाम का सब राज पुछा करे असां के ॿुधाईंदा यार वाह 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 जो ॻाल्हि कई थी इहा ॻाल्हि तुंहिंजी मूंखे वणी छो त हैबत ऐं लाउती आहिनि उठियारनि जा दुश्मन ऐं गुलाम हिननि मथां शक बि कोन कंदो हा बस वाह यार वाह 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 मां ठाउ कोन आहियां बाक़ी तूं वॾो ठाउ को आहीं ईअं न हा मां आहियां ठाउ को दादा रोक रोक इन्हनि निभागनि खे रोक चाहियो लोक था खिलाइनि वञी वड़ी मरो असां कोन ईंदासीं बाबा जे मोल ओ छोरा ख़ुदा के मञो छॾियो हिक ॿिए खे चिता न थियो न तो चिता अॼु मां विच में न अचिया न मोल हुजे मोल तूं बि दुआ कर फुफी खे बची वियो न त बात हुजे बस हाणे बस पाण में बेड़ो पिया शर्म को अचे थो फुफी हाणे तव्हांखे अधी जो रिश्तो कोन ॾींदासीं अधी मां चवां तो हल ज़िद खे छॾ मां तोखे वठण आयो आहियां जेकर प्यार में न सही त तोखे हिते ॾाढ करण कोन ॾींदासीं जेकॾहिं न्याणी कुर्ब में हलई थी असां हिनखे न रोकींदासीं बाक़ी ॾाढ हिते न ॾेखार तव्हां विच में न ॻाल्हायो छा सम्झव हीअ मुंहिंजी भेण आहे ए करे कुर्ब में न हली न त ॾाढ में बि हिनखे वठी ईंदुमि छा सम्झव ज़बरदस्ती त असां तोखे बि कोन करण ॾींदासीं ॾिसां त तव्हां मां मूंखे केरु थो रोके वठी तो वञा बापा जी भेण खे तोखे असां न ही रोकींदा ही केरु थी था हा ही केरु थी था हिन जो कहिड़ो रिश्तो थो लॻे हिन सां जो हिते रहंदी मुंहिंजी भेण रिश्तो इन्हनि जो त कुझु बि नाहे पर तोसां त लॻे थो न तूं ई मूंखे ॿुधाए त कॾहिं तूं हिकु भाउ हुजण जो फर्ज़ निभायो आहे सॼी ज़िंदगी सिवाइ ॾुखनि ऐं सुरनि जे ॿियो मूंखे तो ॾिनो छा आहे हिननि सां मुंहिंजो को बि रिश्तो न आहे पर पोइ बि हितां मूंखे सिर्फ़ कुर्ब ई कुर्ब मिलियो आहे मां हितां न वेंदसि मां चवां थो बस गुलाम बस जेकॾहिं अञा बि तो मीरा खे धमकाइण जी कोशिश कई न त हिते जो हिते पूरो करे छॾींदुसि ऐं तुंहिंजी भलाई इन्हीअ में आहे पेर ड्राई पेर ठीकु आहे मां वञा थो रेस खे तव्हांजी दाह ॾियां थो जेकर रेस मुंहिंजी दाह न वरनाई न ॿीहर हिन घर में मोटी ईंदुसि ॿीहर छा सम्झाई या मरंदुसि या मारींदुमि पर हर हाल में मां पंहिंजी भेण खे त वठी ईंदुमि ॾिसां त मूंखे केरु थो रोके छा सम्झो रबना जी वॾो आयो मोतबर ताईं रईस खे दाह ॾियण आयो अरे जॾहिं असां रईस जे चवण ते मीरा उन्हनि जे हवाले नाहे कई त तो जहिड़े ज़ालिम खे असां मीरा ॾींदासीं सौट मालिक भलाई कई तोखे नई ज़िंदगी मिली आहे पर हाणे अॻिते पंहिंजो ख़्यालु रखजांइ हर माण्हू पंहिंजो ख़्यालु रखंदो आहे पर जेको क़िस्मत में लिखियलु हूंदो आहे न उहो ज़रूरु मिलंदो आहे क़िस्मत जो लिखियो त सभु को लोड़ींदो आहे नांग जे बिरड़ में जेको हथु विझो न त ॾंगबो त सही न इहा ॻाल्हि सही सौट जे दिमाग़ में न वेंदी हाणे मां सभु सम्झी वियो आहियां सोट ख़ुदा कंदो सम्झी वेंदे सौट मां वञा थो जेकॾहिं तुंहिंजो को कमकार आहे त ॿुधाए छॾ सोट रेस गफ़ार ख़ान चयो त इस्पताल मां फारिग थियो त मूंसां ज़रूरु मिलिजो शाम गाॾी काहे अचाए त रेस सां मिली अचो अॼो को ॾींहुं आराम कर रेस को भॻो कोन थो वञे सुभाणे वञी मिलजांसि पोइ छा थो चईं ठीकु आहे सोट सुभाणे हलंदासीं पर रेस जो कहिड़ो कमु थी सघे थो अॼो को ॾींहुं सब्र कर सोट सुभाणे ख़बर पइजी वेंदी सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।